अस्सलाम वालेकुम, वेलकम सारे पर इंसाइक्लोपीडिया चाला खुश है तो भी सही है। पाण 5.1 एक्सरसाइज करना से 7th क्लास में इनमें पाण के छा करना इनमें पाण के सभिनी खां पहिरियों ही त यादि हुअणु खपे त ही जेका बि 20 ताईं नंबर आहिनि उन्हनि जा परफेक्ट स्क्वायर यादि हुअणु खपनि। मतिलबु 2 जो स्क्वायर छा थींदो आहे 4, 3 जो स्क्वायर छा थींदो आहे 9, ईअं 7 जो स्क्वायर छा थींदो आहे 20 ताईं त पाण खे सभिनी जा यादि हुजनि। बाक़ी हुन खां पोइ 25 जो बि स्क्वायर यादि हुअणु खपे। 25 जो स्क्वायर छा हूंदो आहे 625 टी जो ऐं ही एक्सरसाइज़ मां वरितल हिननि जा स्क्वायर छा हूंदा ही बि पाण खे यादि हुअणु खपनि। जेका बि ज़ीरो वारा नंबर आहिनि उन्हनि जा स्क्वायर मालूम करणु सफ़ा सवलो थी वेंदो आहे। कीअं पाण जेकॾहिं 50 जो स्क्वायर मालूम कयूं था, जीअं ही 50 जो स्क्वायर आहे त पाण छा कंदा आहियूं 50 खे 50 सां ज़रब कंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे 2 ॿुड़ियूं आहिनि, हिकु ही ॿुड़ी ऐं हिकु ही ॿुड़ी ही लिखी वरितियूं आहिनि पाण 2 ॿुड़ियूं, बाक़ी 5 खे 5 सां ज़रब कयो आहे त 25 थी वियो। मतिलबु ही बि 50 जो स्क्वायर बि पाण खे मिली वियो। ईअं पाण बाक़ी बि करे सघूं था। ऐं 100 खे 100 सां ज़रब कंदासीं त पाण खे 100 जो स्क्वायर मिली वेंदो। ऐं 100 खे 100 सां ज़रब कयो त 100 हिन 100 में 2 ॿुड़ियूं हिन 100 में 2 ॿुड़ियूं, टोटल ॿुड़ियूं घणियूं थियूं 4, ऐं हिक खे हिक सां ज़रब कयो त उहो 1। ठीकु आहे, जेका ही ॿुड़ियुनि वारा आहिनि उहे तव्हां ईअं सवलाई सां करे सघो था। बाक़ी ॿिया तव्हांखे यादि हुजनि, ॿियनि में बि पाण खे ज़रब बि करणो को वॾो कमु कोन्हे। ही पाण खे यादि हूंदा त पाण बाक़ी जेका बि हूंदा उहो सफ़ा आसानी सां हल करे वेंदासीं। हाणे एक्सरसाइज़ मां जेको प्रॉब्लम ऐं बी पार्ट आहे हुनमें छा थो चए टेस्ट वेदर अ नंबर इज़ परफेक्ट स्क्वायर आर नॉट। ही जेका नंबर मिलियल आहिनि हिननि में परफेक्ट स्क्वायर कहिड़ो आहे ऐं कहिड़ो न आहे ईअं सम्झी वठो। हाणे 81 आहे, मतिलबु ही बि परफेक्ट स्क्वायर आहे। 95 इन में आहे कोन्हे, मतिलबु ही परफेक्ट स्क्वायर न आहे। ऐं 121 11 121, ठीकु आहे, ही बि परफेक्ट स्क्वायर आहे। 169 13 13 169 थींदो आहे। ठीकु आहे, मतिलबु ही बि परफेक्ट स्क्वायर आहे। 224 225 त आहे, 256 बि आहे, 224 न आहे त मतिलबु ही परफेक्ट स्क्वायर न आहे। ठीकु आहे, हिन जो पाण मालूम कंदासीं। कीअं मालूम कंदासीं, पाण जीअं LCM मालूम कंदा आहियूं हुन तरीक़े सां थोरो हुन में चेंज हूंदो, हिन में पाण खे पेयर ठाहिणा पवंदा। ठीकु आहे, 3 जो टेबल पढ़ियो आहे त 1323 भेरे लॻो, वरी 3 जो पढ़ियो आहे त 441 भेरे लॻो, वरी 3 जो पढ़ियो आहे त 147 भेरे टेबल लॻो, वरी 147 ते 7 जो पढ़ियो आहे त 21 भेरे, वरी 21 ते 7 जो पढ़ियो आहे 3 भेरे, 3 ते 3 जो 1 भेरे टेबल लॻो। ही त साॻियो LCM वांगुरु आहे। डिफरेंट छा आहे, डिफरेंट पाण खे पेयर ठाहिणा पवंदा, जोड़ा ठाहिणा पवंदा। ठीकु आहे, त हाणे 3 ऐं 3 जो 1 जोड़ो थी वियो। ठीकु आहे, हिननि मां पाण 1 नंबर खणंदासीं, जेको जोड़ो हूंदो जोड़े मां पाण 1 नंबर कंदासीं। हाणे 3 मां 3 ऐं 3 1 जोड़ो थियो, हिन मां 1 पाण 3 खयोंसि, वरी ही 3 ऐं ही 3 ही बि 1 जोड़ो थियो, हिन मां बि पाण 1 नंबर खणंदासीं। ठीकु आहे, ऐं 7 ऐं 7 1 जोड़ो थियो, हिननि मां बि पाण 1 7 खणंदासीं। ठीकु आहे, मतिलबु ही सॼा जोड़ा थिया, ही बि जोड़ो थियो, ही बि जोड़ो थियो, ऐं ही बि जोड़ो थियो। जॾहिं जोड़ा थी वञनि त उनजो मतिलबु आहे त उहो परफेक्ट स्क्वायर आहे। बाक़ी छाजो परफेक्ट स्क्वायर आहे, पोइ हुननि जोड़नि मां पाण 1 1 खणंदासीं ऐं ज़रब कंदासीं त पाण खे ख़बर पइजी वेंदी त छाजो परफेक्ट स्क्वायर आहे। 3 खे 3 सां ज़रब कंदासीं त 9 थियो, 9 खे 3 सां 7 सां ज़रब कंदासीं त घणा थिया 63 थिया। 63 मतिलबु ही जेको स्क्वायर आहे परफेक्ट, ही 63 जो परफेक्ट स्क्वायर आहे। परफेक्ट स्क्वायर आहे कि न, हू पाण ख़ाली ईअं पेयर ठाहे पाण खे ख़बर पइजी वेंदी त परफेक्ट स्क्वायर आहे कि न। पाण हाणे हिकु ॿी मिसाल वठूं था। फर्स्ट कयो 24 जी वठूं था। 24 परफेक्ट स्क्वायर आहे कि न। ठीकु आहे, हिन ते 2 जो टेबल पढ़ियोसीं 12 भेरे लॻो, 12 ते 2 जो पढ़ियोसीं 6 भेरे लॻो, वरी 6 ते 2 जो पढ़ियोसीं 3 भेरे लॻो। ठीकु आहे, वरी 3 ते 3 जो पढ़ियोसीं 1 भेरे लॻो। ठीकु आहे, हाणे पाण टेबल ठाहियूं, जोड़ा ठाहियूं। हिकु ही पेयर थियो, सिर्फ़ु 1 पेयर थियो, ही 2 बि अकेला आहिनि ऐं 3 बि अकेला आहिनि। हिकु जहिड़नि जा पाण पेयर ठाहींदऊं। ठीकु आहे, हिकु ही जोड़ो थियो, ही 2 अकेला आहिनि ऐं 3 बि अकेला आहिनि, मतिलबु पेयर कोन ठहिया आहिनि त 24 परफेक्ट स्क्वायर न आहे। ईअं ई वॾा बि नंबर हूंदा, तव्हां ईअं ई चेक कंदो, जेकॾहिं को बि 1 नंबर बि बची पवंदो अकेलो त उहो परफेक्ट स्क्वायर न हूंदो। उम्मीद आहे सम्झ अची वियो हूंदो। ठीकु आहे, हिन में छा थो चए, सी पार्ट जेको आहे हिन में चए थो त सेपरेट परफेक्ट स्क्वायर ऑफ इवन एंड ऑड नंबर। ऑड नंबरनि जा परफेक्ट स्क्वायर हू अलॻि कयो ऐं इवन नंबर जा हू अलॻि कयो। सफ़ा सवलो आहे। पाण परफेक्ट स्क्वायर ॾिसणा आहिनि,
जेकॾहिं परफेक्ट स्क्वायर आड आहे त उनजो मतिलबु आहे उहो आड नंबर जो परफेक्ट स्क्वायर आहे। जेकॾहिं इवन आहे त उनजो मतिलबु आहे उहो इवन नंबर जो परफेक्ट स्क्वायर आहे। ॾिसो ॿ जेको आहे उहो इवन आहे त हुनजो परफेक्ट स्क्वायर बि इवन आहे। 4 इवन आहे उनजो परफेक्ट स्क्वायर बि इवन आहे। 6 इवन आहे उनजो परफेक्ट स्क्वायर बि इवन आहे। जेको बि इवन नंबर आहे उनजो जेकॾहिं स्क्वायर कटिजे त जवाब बि इवन नंबर ई ईंदो, ठीकु आहे। ऐं जेको आड नंबर आहे हुनजो जेकॾहिं स्क्वायर कटिजे त हुनजो जवाब बि आड नंबर ईंदो। हाणे ॾिसो टिनि जो 3 आड नंबर आहे, हिन जो परफेक्ट स्क्वायर बि आड नंबर आहे। 5 आड नंबर आहे, हिन जो परफेक्ट स्क्वायर बि आड नंबर आहे। 7 आड नंबर आहे, हिन जो परफेक्ट स्क्वायर बि आड नंबर आहे। मतिलबु त जेको परफेक्ट स्क्वायर जेकॾहिं आड हूंदो त उहो आड जो ई परफेक्ट स्क्वायर ईंदो, ऐं जेको इवन हूंदो उहो इवन जो ई परफेक्ट स्क्वायर ईंदो। ईअं ई मां हीउ 9 जेको आहे हीउ आड आहे, मतिलबु हीउ आड जो परफेक्ट स्क्वायर आहे, हिन जे मथां उहो लिखियो आहे। 5 बि आड आहे त हिन जे मथां उहो लिखियो आहे। 196 इवन आहे, हिन जे मथां हीउ लिखियो आहे। 2704 हीउ बि वधी आहे त हिन जे मथां पाण हीउ लिखियो आहे। ऐं 3600 बि वधी आहे, हिन जे मथां ई पाण हीउ लिखी छॾियो आहे। मतिलबु हीउ इवन जो ई परफेक्ट स्क्वायर आहे। हेसि ताईं क्लियर आहे। हाणे डी पार्ट में पाण छा कंदासीं, स्क्वायर ऑफ प्रॉपर फ्रैक्शन हू मालूम कंदासीं। प्रॉपर फ्रैक्शन जो स्क्वायर मालूम कंदासीं, ठीकु आहे। हाणे पाण वटि दर्जो छा आहे, 1/4 आहे, मतिलबु 1/4 आहे पाण वटि दर्जो। हिन जो पाण स्क्वायर मालूम करिणो आहे। हीउ मथे स्क्वायर ॾिनोसीं, वरी होल स्क्वायर जो मतिलबु आहे त हिन जे मथां बि स्क्वायर आहे, हिक जे मथां बि स्क्वायर आहे, चइनि जे मथां बि स्क्वायर आहे। मतिलबु मथे जे मथां बि स्क्वायर आहे, हेठे जे मथां बि। हिन करे हिक खे अलॻि स्क्वायर कयो आहे ऐं चइनि खे अलॻि स्क्वायर कयो आहे। हिक जो स्क्वायर हिकु ई थींदो आहे ऐं चइनि जो स्क्वायर 16 थींदो आहे। हीउ 16 थी वियो, 1/16, ठीकु आहे। हीउ मतिलबु 1/4 जो जेकॾहिं पाण स्क्वायर कढूं त उहो छा जे बराबरि थींदो, 1/16 जे। हाणे हिनखे कंपेयर बि करिणो आहे। ॾिसो कंपेयर कीअं करिणो आहे त कहिड़ो वॾो आहे कहिड़ो नंढो आहे। 1/4 ऐं 1/16 हिननि मां वॾो कहिड़ो आहे, हिननि मां वॾो 1/4 आहे। छो, हीउ चोथों हिसो आहे ऐं हीउ 16हों हिसो आहे, ठीकु आहे। त हिन जो मतिलबु थियो 1/4 जेको आहे उहो वॾो आहे 1/16 खां। सही आहे। तव्हां उन में डेसिमल फ्रैक्शन में बि चेंज करे सघो था। ऐं यादि छा रखिणो आहे, यादि ई रखिणो आहे जेकॾहिं प्रॉपर फ्रैक्शन हुजे हुनजो पाण स्क्वायर कढूं त जेको जवाबु ईंदो हू नंढो हूंदो दर्जे खां। जीअं हीउ जवाबु आहे, हीउ नंढो आहे 1/4 खां, ईअं ई हीउ आहे। हिन में बि पाण ईअं कयो आहे त 1/5 जो स्क्वायर लधो आहे उहो 1/25 आयो आहे। त ईअं ई 1/25 जेको आहे उहो नंढो आहे 1/5 खां। हीउ लिखी छॾियो आहे, या ई कंपेयर करिणो आहे। ऐं यादि बि हुजे त बाबा जेकॾहिं प्रॉपर फ्रैक्शन जो स्क्वायर कटिजे त जेको जवाबु ईंदो उहो नंढो हूंदो दर्जे खां। स्क्वायर ऑफ डेसिमल नंबर, हाणे पाण स्क्वायर ऑफ डेसिमल नंबर मालूम कंदासीं। हीउ बि सवलो आहे। 0.5 जो पाण स्क्वायर मालूम करिणो आहे। 0.5 जो स्क्वायर हिन जो मतिलबु आहे त 0.5 खे 0.5 सां ई ज़रब कयो। हीउ ज़रब कयो आहे त पाण खे अॻे डेसिमल में ज़रब पाण अॻे सिखियलु आहे। जेकॾहिं न आहे सिखियलु त वीडियो ज़रूरु ॾिसिजो, हिते ई पाण सेखारींदासीं। पाण हिन में कुझु न आहियूं कंदा, ख़ाली अंगनि खे पाण में ज़रब कंदा आहियूं। 5 5 25 थी वियो, ठीकु आहे। हुन खां पोइ ॾहाई खां पोइ वारा अंग ॻणंदा आहियूं। 1 2 ॾहाई खां पोइ हिकु हिन में अंग आहे, हिकु हिन में अंग आहे, त 2 छॾे पाण ॾहाई ॾींदा आहियूं। 5 5 25 थियल हुयो, कीअं हीअं 5 5 25 थियल हुयो त पाण छा कयो आहे, ॾहाई खां पोइ वारा अंग गणिया आहिनि। 1 2 ॾहाई खां पोइ वारा 2 अंग आहिनि, त 2 छॾे पाण ॾहाई ॾींदासीं। 1 2 हिते ॾहाई ईंदी। सही थी वियो। त हाणे ॾिसो 0.5 जो मतिलबु आहे त, ऐं 0.25 जो मतिलबु आहे त चोथों हिसो। नंढो कहिड़ो थियो, नंढो ई थियो, हीउ नंढो आहे। मतिलबु त हिन में बि जेकॾहिं डेसिमल, उहा डेसिमल जेकी 1 खां नंढी हुजे, मतिलबु 0 समथिंग हुजे, हुनजो जेकॾहिं पाण स्क्वायर कढूं त हुनजो स्क्वायर जो जेको जवाबु ईंदो हू नंढो हूंदो हुन दर्जे खां। जीअं 0.25 नंढो आहे 0.5 खां, ठीकु आहे। बाक़ी कॾहिं थींदो जॾहिं 0 पॉइंट वारी डेसिमल हूंदी, मतिलबु 1 खां नंढी डेसिमल ईंदी, हुन केस में ईअं थींदो। ऐं हिन में पाण छा कयो, 0.07 जो स्क्वायर कढियो, त हिन में बि पाण साॻे तरीक़े सां 0.07 खे ज़रब कयो आहे 0.07 सां, त 7 7 49 थिया, 7 7 49 थिया।
हाणे 10 खां पोइ वारा अंग गणिया आहिनि 1 2 3 4 4 छॾे पाण 10 ॾियणी हुई ठीकु आहे। ही 49 थिया 4 छॾे 10 ॾियणी आहे 1 2 3 4 4 छॾे पाण हिते 10 मतिलबु ही जो जवाबु आहे। 0.07 जो जेकॾहिं पाण स्क्वायर कयूं त हुनजो जवाबु छा थींदो 0.0049। हाणे 0.0049 नंढो आहे 0.07 खां। ठीक है, उम्मीद है समझ अची वेंदो। को भी मसलो हुजे कमेंट करे पूछी सको था। चैनल के सब्सक्राइब ना कयो, चैनल के सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सके। मिलूं था नई वीडियो में। खुदा हाफिज़।